You are watching 11 AM Bulletin. मुल्क में कोरोना वायरस की पखेड़ ऐं फौतगिन में रिकॉर्ड लात 24 कलाकनि दौरान 48 मरीज़ फौत थिया 2517 नवां केस रिपोर्ट। NCOC मूजिब कोरोना टेस्ट मुस्बत अचण जी शरह 8.19% रही। इसराइल जी फ़लस्तीन जे गज़ा पट्टी में दहशत गर्दी जारी। बमबारी में हेल ताईं 110 खां वधीक फ़लस्तीनी शहरी शहीद थी चुका, हज़ारें ज़ख़्मी। शहीदनि में 17 ॿारड़ा, 7 औरतूं ऐं हमास कमांडर भी शामिल। इसराइली बमबारी सबब गज़ा पट्टी जे ओभर वारे इलाइक़े में वॾे पैमाने ते लॾ पलाण। हमास जे इसराइली फ़ौज ख़िलाफ़ भरपूर जवाबी कार्रवाई। यरूशलेम ऐं तलबीब में केतिरा ई रॉकेट फायर, 7 इसराइली मारिजी विया। फ़लस्तीन ऐं इसराइल में छिकताण वधण बाद सऊदी अरब जी दरख़्वास्त ते OIC जो इजलास और हमायत ते तलब। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास सां फ़ोन ते राब्तो। वज़ीर आज़म तरफ़ां फ़लस्तीनियुनि ते इसराइली ज़ुल्म ऐं बरबरीअ जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत। मस्जिद अल अक़सा में नमाज़नि ते इसराइली हमलो शर्मनाक करार। फ़लस्तीनी सदर पाकिस्तान जी हिमायत जा थोरा मञिया। इसराइली हमले ख़िलाफ़ वक़्त से रद्द अमल ज़ाहिर करण ते पाकिस्तानी क़यादत जी बि वाखाण। वफ़ाक़ी सरकार ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ जो नालो ECL में शामिल करण वारनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ट्वीट कंदे चयो आहे त ईद ॾिहाड़े शहबाज शरीफ जो नालो ECL में विझण वारियूं ख़बरूं दुरुस्त नाहिनि। नई अञा ताईं अहिड़ो को नोटिफिकेशन जारी थियो आहे। शहबाज शरीफ जो नालो ECL में विझण लाइ वफ़ाक़ी काबीना खे सिफ़ारिश कई वई आहे, जंहिं ते मामूल जे तरीक़ेकार मूजिब अमल दरामद थी। सिंध सूदो समूरे मुल्क में अॼु ईद उल फितर जो ॿियो ॾींहुं। NCOC तरफ़ां शहरनि खे कोरोना SOPs ते सख़्तीअ सां अमल करण जी हिदायत। मेल जोल में मुहतात रहण जी अपील। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा लाइन ऑफ कंट्रोल ते फ़ौजी जवाननि सां गॾु ईद मल्हाई। ईद नमाज़ दौरान मुल्की सलामती, अमन ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं। ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾींदड़ शहीदनि खे भेटा पेश कंदे चयो त ईद ते कश्मीर जी जिदोजहद कंदड़ बहादुर कश्मीरियुनि खे न विसारणो घुरिजे। वक़्तु अची वियो आहे त कश्मीर में इंसानी अलमियो हाणे ख़तमु थिए। कश्मीर मसइलो कश्मीरियुनि जी ख़्वाहिश ऐं गॾियल क़ौमुनि जे ठहराव मुताबिक़ हल कयो वञे। अवाम जे तहफ़ुज़ ऐं बेहतरी असांजी ज़िम्मेवारी आहे। हिकु सिपाही जी हैसियत सां फ़र्ज़ पूरो करण ते फ़ख्रु महसूसु थींदो आहे। पाक फ़ौज क़ौम जी उमीदुनि ते पूरो लहण लाइ हर क़िस्म जा क़दम खणनि। सखर में 2 ॾींहं अॻु हिकु जवाबदार खे मुक़ाबले में मारण वारी पुलिस जी दावा कूड़ी निकिती। शहरनि पारां जवाबदार भूरो जतोई खे पकड़े तमाचाणी थाणे ते पुलिस हवाले करण जो इंकशाफ। चोरी जे इल्ज़ाम में शहरनि पारां जवाबदार खे सोघो करण दौरान रिकॉर्ड कयल वीडियो बि साम्हूं अची वई। ज़रियनि जी दावा आहे त पुलिस जवाबदार जे वारसनि खां 2 लख रुपया रिश्वत घुरी। पैसा न ॾियण तां पुलिस जवाबदार खे कूड़े मुक़ाबले में मारे छॾियो। PDA में सामुंडी तूफ़ान जी अॻकथीअ बाद मोहाणनि खे समुंड में वञण खां रोकण जी हिदायत करे छॾी। PDA में कराची जे कमिश्नर ऐं ठठो तोड़े सिजावल जे DCs खे ख़त लिखी आगाह कयो आहे त सामुंडी तूफ़ान 16 मई ताईं सिंध जी साहिली पट्टी में दाख़िल थींदो। अॼु खां मोहाणनि खे समुंड अंदरि वञण खां रोकियो। डोकरी लॻ बुलहड़ी जी ॻोठ सां वास्तो रखंदड़ नौजवान सहाफ़ी इरफान पीरज़ादो लाॾाणो करे वियो। दिमाग़ जी बीमारी जे ऑपरेशन बाद इरफान पीरज़ादो जी तबियत सुधरी न सघी। काल्ह राति हुन कराची जी जिना अस्पताल में दम ॾेई छॾियो। वारसनि डॉक्टर्स ते ग़फ़लत जो इल्ज़ाम मढ़े छॾियो। इरफान जे भाउ अहमद पीरज़ादे जो चवणु आहे त जिना अस्पताल जे डॉक्टर्स भाउ ते तजुर्बा कया। ज़िम्मेवार डॉक्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इरफान जे विछोड़े बाद संदसि घर में ईद जूं ख़ुशियूं सोग में तब्दील। पनवाकिल वेझो नौजवान को ही क़त्ल। दादलोई थाणे जी हद में 38 वरनि जे मुनवर खुआरो खे तेज़ धार औज़ार सां क़त्ल कयो वियो। नौजवान जो लाश ॾिसी संदसि पीरसन माइट हिदायतुल्ला खुआरो सदमे में फौत।
पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो। वाक़े जी जांच जारी। नवाबशाह जिले के बांदी भरसा जमीन की मालिकियत बेंधुरन में छेड़े दौरान 12 ॼणा ज़ख़्मी। गोठ अला रखियो मरी में मरीअ लाशारी धुरन में छिकताण। एक बे मथा लठन कुहाड़न जा वार। इलाइक़ो जंग जो मैदान बणे। काछे के शहर वाही पांदी में लॉकडाउन और कोरोना SOPs की भञकड़ी बासर मालपिड़ी लगाए छड़ी। पुलिस और इंतजामिया ते पैसा वठी मालपिड़ी लगाइण की इजाज़त दियण जो इल्ज़ाम। जोही भरसा नई गाज डे कंब में बुडी वियल नौजवान जो लाश हथ। नौजवान इरशाद लगारी ईद दिहाड़े नई गाज में बुडी वियो हो। मकामी टोबन लाश हथ कयो। फौती जे लाश घर पहुंचण ते कोहराम मची वियो।